अल्लाह जल्ल जलालहू और या रहमान या रहीम या करीम रब। अॼु को फ़कीर साईं फ़कीर अरबाब अली साईं मेतलो साईं जो ख़ैर दाता दस्तगीर जी यारी अॼु की ग़ुलामी ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो ख़ैर लिखण क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं के अली अकबर जो वास्तो थी सेहत वॾी खिज़री हयाती अता फरमा। फ़कीर जे सभिनी पुटनि खे न्याणियुनि खे बचड़नि खे साईं जी घरवारी खे सेहत वॾी हयाती अता फरमा। ओ मौला साईं अरबाब अली मेतलो साईं बाबा के जंहिं बि अॼु दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। हाजी साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड के सेहत वॾी हयाती अता फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। सिराजुद्दीन बुर्दी साईं के सरकारी नौकरी अता फरमा। अल्लाह यार साईं जा ओ मौला जुमले जेके भी दुआ में वेठा वजह सां सभिनी जा बेड़ा पार फरमा। अल्लाह जनते ग़रीबतूं आहिनि अली अकबर जो वास्तो तियुनि जूं ग़ुरबतूं दूर फरमा। अली अकबर जे कुर्बानी शहादत जे सदके आमद जे सदके ओ मौला हिकु मालिकनि जी आमद आहे ॿियो वरी करबला में उन्हनि जूं शहादतूं आहिनि उन्हनि जी आमद जो भी वास्तो थी उन्हनि जे शहादतुनि कुर्बानियुनि जो भी वास्तो थी ग़रीबनि जूं ग़रीबतूं दूर फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। अली अकबर जो वास्तो थी मोहम्मद रमज़ान मुग़ल खे सेहत ॾे सेहत वॾी हयाती ऐं रोज़ी गंज अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।